वज़ीर आज़म इमरान ख़ान अॼु क़ौम खे ख़िताब कंदो। मुल्क जी मौजूदा सूरत हाल समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते क़ौम खे आगाह कंदो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त वज़ीर आज़म मुल्की तारीख़ जे वॾे अवामी रिलीफ जो ऐलान कंदो। मुल्क जी 53 सैकड़ो आबादी लाभ हासिल कंदी। हेरिटेज इमारत में कॉलेज नथो ठाहे सघिजे। सिंध हुकूमत तरफ़ां मुहाता पैलेस खे मेडिकल कॉलेज में तब्दील करण बाबति अदालती फ़ैसिलो चैलेंज कंदे एडिशनल एडवोकेट जनरल सिंध हाई कोर्ट खे आगाह करे छॾियो। अदालत धुरियुनि तरफ़ां दाख़िल दरख़्वास्तूं 15 नवंबर ते ॿुधणीअ जे लाइ मुक़ररु करे छॾियूं। एडिशनल एडवोकेट जनरल मौक़िफ़ इख़्तियार कयो त सिंगल बेंच जो हुकुम गैर क़ानूनी आहे। इस्लामाबाद जी एहतिसाब अदालत अॻूणे सदर आसिफ ज़रदारी जी जाली बैंक अकाउंट स्कैंडल बाबति रेफरेंसिस में बरियत बाबति दरख़्वास्त ते नैब खे नोटिस जारी करे छॾिया। 18 नवंबर ताईं जवाब तलब। नैब प्रोसिक्यूटर अदालत खे ॿुधायो त 3 तरमीमी ऑर्डिनेंस जो नोटिफिकेशन नाहे मिलियो। एहतिसाब अदालत जे जज रिमार्क्स ॾिना त नए नैब ऑर्डिनेंस जो गज़ट नोटिफिकेशन न मिलण सबबि कमु मुतासिर थी रहियो आहे। के इलेक्ट्रिक जा प्लांट्स महांगी बिजली पैदा कनि था। कराची चैम्बर नेपरा खे के इलेक्ट्रिक जा महांगा प्लांट्स बंदि करण जी दरख़्वास्त करे छॾी। नेपरा में के इलेक्ट्रिक जी ₹3.45 बिजली महांगी करण बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी के इलेक्ट्रिक मौक़िफ़ इख़्तियार कयो त बिजली महांगी थियण जो कारण LNG ऐं फर्नेस ऑयल महांगो थियणु आहे। सिंध में रतोछाण जे वाक़िअनि में इज़ाफ़ो। औरत समेत 5 ॼणा क़तल। नौंदेरो भरिसां फोतगीअ ते आयल नारी हुमेरा नारे जो कार तहमत हेठि भाउ हथां क़तल। पिरियालो वेझो ॻाढ़ी मोरी पुल वटि हथियारबंदनि जी पुलिस चौकीयारो फायरिंग। कोट मीर मोहम्मद बासी अनवर खरोस ऐं कुर्बान भयो मारिजी विया। पडीदनि जे ॻोठ मुराद राजपर में हथियारबंदनि हथां पीरसन वली मोहम्मद राजपर मारिजी वियो। पनवाकिल जे ॻोठ गुलू मलाणो में पीरसन ॻोठाणे अहसान फुलपोटो जो घर ॿाहिरां तशदुद थियल लाश हथे। मक़तूल जी ज़ाल जो चवणु आहे त अहसान खे फ़ोन ते ॿाहिरि घुराए घुटा ॾेई क़तलु कयो वियो। वारिसनि जो क़ौमी शाहराह ते लाश रखी धरणो। सिंध हाई कोर्ट तरफ़ां मकानी इदारनि में OPS ते मुक़ररु ऑफिसर्स खे न हटाइण ऐं सेक्रेटरी जी गैर हाज़िरी ते सख़्त कावड़ जो इज़हार। अदालत मकानी इदारनि वारे सेक्रेटरी जा गिरफ़्तारी वारंट्स जारी करे छॾिया। सुप्रीम कोर्ट मकानी इदारनि में OPS ते मुक़ररु ऑफिसर्स खे हटाइण जो हुकुम ॾिनो हो। मुल्क में अॻूणे आमिर परवेज़ मुशर्रफ जी एमरजेंसी लागू करण वारे क़दम खे 14 साल गुज़री विया। 3 नवंबर 2007 ते उन वक़्त जे सदर एमरजेंसी लागू करे मीडिया हाउसिस बंदि ऐं आला अदलिया जे जजिस खे घरनि में क़ैद करे छॾियो हो। गैर आइनी क़दम ते परवेज़ मुशर्रफ ख़िलाफ़ गद्दारी जो केस दाख़िल कयो वियो हो। ॾहरकी में ज़मीनी तकरार सां क़तलु थियल ॻोठाणे जो भरचूंडी पीरनि ख़िलाफ़ क़तल केस दाख़िल। खेंजू थाणे ते दाख़िल FIR में मियां मंसूर, मियां शुएब, मसूद ऐं मियां मुर्तज़ा नामज़द। 4 ॾींहं अॻु ज़मीन जी मालिकीअ तां झेड़े दौरान पीर मियां आज़म ऐं शाहनवाज़ कोभर मारिजी विया हुआ।